बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इन्ना अअतैनाकल कौसर फस्सल्लि लिरब्बिका वन्हर। इन्ना अअतैनाकल कौसर फस्सल्लि लिरब्बिका वन्हर। इन्न शानियका हुवल अबतर। इन्ना अअतैनाकल कौसर फस्सल्लि लिरब्बिका वन्हर। इन्न शानियका हुवल अबतर। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुन नबियुल करीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीबल्लाह। जमात सबूरी हज़रत मुफ्ती साहब रहमतुल्लाहि तआला अलैहि जे उर्स शरीफ जी इब्तिदा गुज़िश्ता दफ़े जहिड़ी तरह थी हुई, हिन दफ़ा बि साॻिए तरीक़े सां हिन जी इब्तिदा असांजो सिलसिला आलिया क़ादरिया राशिदिया जंहिंजी निस्बत हज़रत इमामुल आरिफ़ीन पीर रोज़े धनी रहमतुल्लाहि तआला अलैहि ॾांहुं आहे। सदुन सिलसिले जो जेको शुजरो शरीफ़ आहे, वो शुजरो शरीफ़ असां पढ़ंदा आहियूं ऐं अल्हम्दुलिल्लाह हज़रत पीर रोज़े धनी रहमतुल्लाहि तआला अलैहि जो जेको सिलसिलो आहे, इन सिलसिले जे मंज़ूम शुजरे करण जी सआदत फ़क़त हज़रत शेर मुस्तफ़ा के हासिल आहे। हज़रत सुल्तानुल वाइज़ीन शेर मुस्तफ़ा रहमतुल्लाहि तआला अलैहि पाण ही शुजरो सन 1993 में तरतीब ॾिनो, जेको किताब सोहबत सुपेरिन में छपियल आहे, उन में मौजूद आहे। हज़रत सैयद सिबग़तुल्लाह शाह पीर साईं तजर धनी रहमतुल्लाहि तआला अलैहि सदुल फरमान आलिशान ख़ज़ानतुल मारिफ़त सदुल किताब उन जे शुरू में ही लिखियल आहे। पाण इरशाद था फरमाइनि त असांजे हिन सिलसिले जा जेके बुज़ुर्ग आहिनि, ख्वाजिदान आहिनि, उन्हनि जा जेके अस्मा नाला शरीफ़ आहिनि, उहे बि बरकत वारा आहिनि। पाण एतिरे क़दुरु इरशाद फरमायूं त जेको इहे नाला पढ़ी करे विर्द करे दुआ घुरंदो, अल्लाह से उनजी दुआ ज़रूर क़बूल फरमाईंदो। सो आसानी जे ख़ातिर उलमा जो औलिया में दस्तूर आहे त वरी उन ई सिलसिला नालनि खे जो माण्हू हिकु हिकु नालो वठे त उनखे शेर में मुंतक़िल कंदा आहिनि, जीअं पढ़ण में बि सवलो थिए, ॿुधण वारे खे लज़्ज़त रूहानी तस्कीन बि हासिल थिए। इंशाअल्लाह इहो मां पढ़ंदुसि, उन खां पोइ चादर पोशी करे दुआए ख़ैर प्रोग्राम जी इब्तिदा कंदासीं। सॼी जमात जी ख़िदमत में गुज़ारिश आहे त महबूब ते सलातो सलाम सल्लल्लाहु
एक आह में शह किबरिया जे वास्ते थी सना सुहे मुहम्मद मुस्तफा जे वास्ते बाद हमदइनात जे सलवात पढ़ जे दम बदम सैयदुल अबरार अहमद मुजतबा जे वास्ते सब सहाबा अहल बैतन जे मथा सहसी सलाम सालिहन बानन बलियन अतकिया जे वास्ते कर अता इरशाद सां पंहिंजी मोहब्बत या खुदा सैयदुल कौनैन खत्मुल अंबिया जे वास्ते तू नटारी के रोटारे तू विल्हन जो वाहरो हल्लो कर मुश्किल मुझी मुश्किल कुशा जे वास्ते गौसे आजम जी मुहाबे दर्द दुख मौला मिटाए बेकसन जे भर झले गौसुल बरा जे वास्ते खास खुशियों ऐं सुकूने कल्ब दे दातार तूं सैयदी अब्दुल वहाब नूरुल हुदा जे वास्ते शेख सैयद नसरुल्लाह तो फैले या खुदा कर अता तू नुसरत नूरुल हुदा जे वास्ते साफ सीनो कर संदुम इरफान जो इरशाद कर अता इरशाद सूफी बासफा जे वास्ते नाहे को सुहणो अमल रहमत संदी कर का नजर फजल कर अहमद सखी साहिब सखा जे वास्ते दावरा दारैन जी साईं सादत थो घुरां ख्वाजे मसऊद महबूबे खुदा जे वास्ते कबर ऐं सकरात में साणी कजा सैयद सचो मुर्शिदी सैयद अली माहे लका जे वास्ते खातमो बिल खैर थे ईमान सां दुनिया छॾिया मीरा आलम शाह सैयद पेशवा जे वास्ते कादरा मुंहिंजी कबर खे नूर सां भरपूर कर शाह शमसुद्दीन मोहम्मद मुक़्तदा जे वास्ते लहद मुंहिंजी कर कुशादी बंदगी बुजुर्ग तुफैल हजरत मोहम्मद गौस ताजुल औलिया जे वास्ते सोड़ सख्ती सुञ में सवली कजा साईं सचा शाह सानी अब्द कादिर रहनुमा जे वास्ते आ अॻियां औखो अड़ांगो सो सफर सवलो थिए सैयदी अब्दुर रज़ाक फुलवरा जे वास्ते दावरा दीदार पंहिंजे सां कजाई सुरखरू शाह हामिद मुत्तकी हामिद खुदा जे वास्ते हौज़े कौसर मीर मुरसल जे मझापुर कशबियार शाह सालिस अब्द कादिर बावफा जे वास्ते अफ़्व कर इस्याम जा या अरहमुर राहिमीन शाह शमसुद्दीन शानी जुल हया जे वास्ते बाज पंहिंजी साण बेड़ो बहर मां बारी बचाए शाह राबिया अब्द कादिर दिल सफा जे वास्ते दर्द मंदन जूं दुआऊं इल्तिजाऊं सब अघाए शाह शमसुद्दीन इमामुल असफिया जे वास्ते गंज खानी
मादई पहराए पाजी पांजो गंज बख्शे शाह हामिद हक नुमाजे वास्ते राह खां बेराह हरगिज कीम कर मौला मिठा शाह शमसुद्दीन राबिया रहनुमा जे वास्ते आल ऐं औलाद खे साईं सदा सालिह कजा शाह सालिस शह सवारे औलिया जे वास्ते शाह खामिस जे तुफेले खोल दर असरार जा अब्द कादिर आखिरी शाही हुदा जे वास्ते पीर साईं पटधणी सदके दुआ मंजूर कर उन शहीद हक मिठे मोहम्मद बका जे वास्ते मुर्शिदी रोजे धनी जे रुशद जो इरशाद कर पीर मोहम्मद राशिद राहे हुदा जे वास्ते रुशद वारो रंगो रेटो साफ़ सुहिणो कराता सिबगतुल्ला शाह मक़बूले खुदा जे वास्ते दीन दुनिया जा सभई दुश्मन दफ़ो कर या खुदा उन अली गो हर सखी आशिक खुदा जे वास्ते दाइमा दरगाह दिल पर पीर जी काइम कजा पीर हिज़्बुल्लाह साईं औलिया जे वास्ते ता क़ियामत फैज़ जारी रख मिठे मुर्शिद सदो सैयद अली गौहर सखी शह अतकिया जे वास्ते शाह मर्दा शाह अव्वल जे तू फैले या रहीम अमल में इखलास दे पंहिंजी रज़ा जे वास्ते मंझ तरीक़त ताज़गी दे नूर ऐं इरफान जी सिबगतुल्ला शाह सूरिह बेरिया जे वास्ते मुस्तफ़ा जे शेर जी हे शेर हज़रत मुफ्ती साहब रहमतुल्लाहि ताला अलैहि जे विसाल खां बाद मां फ़कीर इन में इज़ाफ़ो कयो आहे हज़रत मुफ्ती साहब रहमतुल्लाहि ताला अलैहि हज़रत पीर साईं छत्रधणी रहमतुल्लाहि ताला अलैहि ताईं ये मंज़ूम शजरो ठाहियो इन में हिक शेर जो इज़ाफ़ो मां कयो आहे मौजूदा पीर साईं सरदार दामत बरकातुहुल आलिया जी निस्बत सां मुस्तफ़ा जे शेर जी रख जा इलाही आबरू सिबगतुल्ला शाह सालिस ज़ुल्हया जे वास्ते अर्ज़ अब्दुर रहीम जा मौला मिड़ई मक़बूल कर शाह मर्दा ताजवर बहरे सखा जे वास्ते मुस्तफ़ा जे शेर जी रख जा इलाही आबरू सिबगतुल्ला शाह सालिस ज़ुल्हया जे वास्ते अंबिया औलिया जी मोहब्बत में रहाय सब सहाबन अहल बैतन बासफा जे वास्ते रखु सदा आबाद उम्मत मीर मुरसल जाम जी मोमिनो आमी चओ गॾिजी दुआ जे वास्ते सल्लल्लाहु अलैहि गुज़ारिश हाणे उथी बि आहिनि त उन खां पोइ चादर पोशी थींदी ऐं उन खां पोइ हज़रत मोहम्मद अयूब जान सरहंदी
सज्जादा रशीद खान काहलिया गुलजार खलील समारो शरीफ में तशरीफ वठी अची चुका है। दुआए खैर उहे फरमाइंदा। सब उठी भी हो तो चादर पोशी फकीरन जो चादर ओट पारे में चाड़ियो फकीरन जी जमायत जी चादर आए अल्लाह पर या चढ़ायो पोसा पर अदा नाथ पांची चो आज तार बेड़ो करो मोहजान छा तुझे करे व मदद भेड़ो करो
Lo puede de puta. Lo puede. रासा गोली पांजी जगन दे देओ मेरे तरीके बर शरीयत सालार अहले सुन्नत हजरत क़िबला साईं पीर मोहम्मद अयूब जान सरहिंदी फारूकी दामत बरकातुहुल आलिया सज्जादा नशीन खानका आलिया गुलजार खलील शामारो शरीफ पाण इन नशिस्त जी दुआए खैर फरमाए करे अजो के उर्स शरीफ जी इब्तिदा फरमाई Allah Ya Allah Ya Rahim Rahman Rabb Asi khati khata कार fi af'al मुझा महबूब रब तुझे पाक कलाम खणी तुझे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का दुरूद पाक खणी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या ये मेहमान शागिर्द ये उलमा ये मुतशर्रे हजरात अल्लाह साहिब सब तोड़ मेरी से आया है या अल्लाह तो मसाली ये मेरे कबूल फरमा या अल्लाह तो असांजे ममदूह हज़रत क़िबला सुल्तान वाइदीन साहिब अलैहि रहमान व बदुआ जिनका दर्जात बुलंद फरमाए अल्लाह सब तुमके सदिन आबा व अजदाद सदिन उम्महात सां गॾु सदिन नस्ल दर नस्ल असातिज़ा इकराम सां गॾु ऐं सदिन सिलसिला आलिया क़ादिरिया ऐं नक्शबंदिया जे अरवाह पाक के सदके ख्वाजगान के सदके अल्लाह साईं तू असांजे ममदूह के हमेशा हमेशा सैयदना हमज़ा रज़ियल्लाहु तआला अन्हु जी क़ियादत में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनकी हाज़िरी महफ़िल नसीब फरमाए या अल्लाह तोखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की हाज़िरी महफ़िल नसीब फरमाए मुझा महबूब रब तुझा असांजे ममदूह जे मथां वॾा इनामात इकरामात एहसानात अल्लाह साईं तोखे जेको तक़वा जो दर्जो अता फरमायो अल्लाह साईं तोखे जेको इल्म अता फरमायो ऐं जेका इज़्ज़त अता फरमाई ऐं जेका गैरत अता फरमाई अल्लाह साईं तोखे उन इज़्ज़त ऐं उन गैरत उन इल्म उन तक़वा ऐं तहारत जो वास्तो आहे या अल्लाह तू सदिन दर्जात बुलंद फरमा अल्लाह साईं मुझा महबूब रब सदिन क़ब्र मुबारक खे रोज़तु में रियाज़िल जन्नत या अल्लाह या रहीम व रहमान रब सदिन हिन मस्कन खे क़यामत ताईं आबाद इरशाद फरमा या अल्लाह हिनी सरज़मीन तां قال الله قال الرسول के सदाओ बुलंद फरमाए या अल्लाह ये जेके शागिर्द पढ़न था ज़ेर तालीम है मुझा महबूब रब तू उन्हनि खे आलिम बा अमल बनाए गयूर रासिखुल अक़ीदा मुसलमान या अल्लाह तू साईं जे बचननि दा ख़ैर फरमाए इत्तिहाद व इत्तिफ़ाक़ की नेमत सां मालामाल फरमाए या अल्लाह तू हिन मस्कन खे इन मदरसे के इन दरगाह इन खानकाह के अल्लाह साईं क़यामत ताईं आबाद इरशाद फरमाए मुझा महबूब रब असीं तुंहिंजा आहियूं तोखे बंदा आहियूं तू हिन मज़ार कुल अनवार के मर्ज ख़लाइक़ बना या अल्लाह या अल्लाह या मुझा महबूब रब असीं तुंहिंजा आहियूं तोखे बंदा या अल्लाह
तो पंहिंजे फज़ल करम सां तो पंहिंजी मर्ज़ी सां जेको असांजे महबूब खे मक़ाम अता फरमायो या अल्लाह तोखे उन जो वास्तो आहे उनका रब अॼु हिते जेके माण्हू हाज़िर आहिनि जिन ताउन कयो आहे जेके महिमान सफ़र में अल्लाह साईं जेके हिन दरगाह सां मोहब्बत कनि था तूं उन्हनि सां मोहब्बत फरमा या अल्लाह असांजे हिन मस्कन सां जेके माण्हू जेके आबाद करे वेठा आहिनि आबाद करणु चाहिनि था अल्लाह साईं तूं उन्हनि खे शाद खे आबाद फरमाए उनखे रिज़्क़ रोज़ी कुशादी अता फरमाए सभिनी जूं मुश्किलातूं आसान फरमाए सभिनी जूं राह जूं रुकावटूं दूर फरमाए अल्लाह साईं ऐं सभिनी जा ॾेरा पार फरमाए मुंहिंजा महबूब रब तूं ख़ैर फरमाए अमन ऐं सलामती फरमाए अल्लाह साईं तो हज़रत रोज़े धनी बादशाह रज़ी अल्लाह ताला अन्हु जा फ़यूज़ व बरक़ात ऐं सदन अनवार व तजलियात सां असां सभिनी खे फरमाए या अल्लाह तूं सभिनी पैगाम आम फरमाए मुंहिंजा महबूब रब तूं ख़ैर फरमाए हिन मुल्क ॾांहुं ख़ैर फरमाए हिन क़ौम ॾांहुं ख़ैर फरमाए या अल्लाह या रहीम व रहमान रब तोखे वास्तो आहे हिन पाक मक़द जो तोखे वास्तो आहे हिन क़ब्र शरीफ़ जो तोखे वास्तो आहे हिन तालीमी इदारे जो या अल्लाह तोखे वास्तो आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा महिमान शागिर्द मुसाफ़िर रहनि था उन्हनि जो अल्लाह साईं जेका ही बीमारी जी वबा आई आहे अॼुकल्ह अल्लाह साईं कुर्रे अर्ज़ ते सभिनी जानदार शयुनि खे बचाए या अल्लाह तूं सभिनी खे हिफ़ाज़त फरमाए मुंहिंजा रब तूं हिफ़ाज़त फरमाए या अल्लाह तूं हिफ़ाज़त फरमाए अल्लाह साईं अॼु जेके हिते महिमान ईंदा जेके सफ़र में अल्लाह साईं उन्हनि सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमाए उन्हनि जूं दिली मुरादूं पूरियूं फरमाए उन्हनि खे पंहिंजे फज़ल ऐं करम सां पंहिंजे हिफ़्ज़ व अमान में हिते आण वरी पंहिंजे मालनि मकाननि ते उन्हनि खे पहुचाए मुंहिंजा महबूब रब तूं ख़ैर फरमाए अमन ऐं सलामती फरमाए रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम वतुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम व सल्लल्लाहु तआला अला खैरि खल्क़िही व नूरि अर्शिही सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व आलिही पीर साईं जी जमात जो ख़ैर मुस्तफ़ा करीम जी सारी उम्मत जो ख़ैर फरमा या अल्लाह पंहिंजे हबीब जे सदके जेके भी हिते हाज़िर थिया सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमा या अल्लाह दरगाह शरीफ़ ते जामिया राशिदिया खे क़यामत ताईं आबाद फरमा या अल्लाह जामिया राशिदिया शरीफ़ जूं जेके ब्रांचूं आहिनि उन्हनि खे क़यामत ताईं आबाद फरमा मुंहिंजा ख़ालिक मुंहिंजा मालिक अहले सुन्नत जे समूरनि आस्थाननि खे आबाद फरमा खानकाह आलिया गुलज़ारे खलील सामारो शरीफ़ के क़यामत ताईं आबाद फरमा या अल्लाह सदुल फैज़ के आम ऐं जाम फरमा या अल्लाह पंहिंजे हबीब जे सदके जेकी बि असांजा उलमा अहले सुन्नत आहिनि उन्हनि सभिनी जो ख़ैर फरमा या अल्लाह हिननि सभिनी जो अचणु हिते क़बूल फरमा बिबरकत इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम सुब्हान रब्बिक रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह जवा सबोरी जलसा गाह में सब वेही रहो।